जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सरकार के हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे उन बाबति पधिराई जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबीना तवानाई वारी वज़ारत ऐं पावर डिवीज़न जी सिफ़ारिश ते 8 पावर प्लांट्स सां सेटलमेंट मुआहिदनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। उन्हनि मुआहिदनि जी मंज़ूरी खां पोइ सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी नेपरा सां राब्तो कंदी। उन्हनि पावर प्लांट्स मां पैदा थियंदड़ बिजली जे टेरिफ में घटिताई कई वेंदी। उन मुआहिदे खां पोइ आम सार्फ़िन लाइ बिजली जी क़ीमत में घटिताई थींदी ऐं क़ौमी नायक खे 238 अरब रुपए जो फ़ाइदो थींदो। जेके मथे ज़िक्र कयल पावर प्लांट्स आहिनि उन्हनि में JDW यूनिट, RYK चिन्यूट पावर, हमज़ा शुगर, अल मोइज़ इंडस्ट्रीज़, ठल इंडस्ट्रीज़ ऐं चिनार एक्सप्रेस इंडस्ट्रीज़ शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी काबीना जे अॼोके इजलास में शाम जी जेका सूरताल आहे उनमें पाकिस्तानी जेके फाथल आहिनि उन बाबति ब्रीफिंग ॾींदे ॼाणायो वियो आहे त 250 पाकिस्तानी मां 79 बेरूत पहुची विया आहिनि, जितां खेनि वापसि पाकिस्तान आंदो वेंदो। उनखां सवाइ 20 उस्तादनि ऐं शागिर्दनि मां 7 उस्ताद जेके आहिनि उहे बि बेरूत पहुची विया आहिनि। इजलास खे वधीक ॿुधायो वियो त शाम लिबनान में पाकिस्तानी सिफारतखाने जूं इख़्तियारियूं शाम मां पाकिस्तानियुनि जे महफ़ूज़ वापसी खे यकीनी बनाइण लाइ क़दम खणी रहियूं आहिनि। साॻे वक़्तु वज़ीर आज़म काबीना खे ख़िताब कंदे चयो आहे त हुकूमत आम माण्हुनि लाइ बिजली जा अघ घटण लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे ऐं असांजो हर फ़ैसिलो अवाम जे मफ़ादनि वटां हूंदो। साॻे वक़्तु वफ़ाक़ी काबीना दिफ़ाई पैदावार वारी वज़ारत जी सिफ़ारिश ते ब्रिगेडियर आसिम बशीर वड़ाइच खे बोर्ड ऑफ हेवी इंडस्ट्री टेक्सला में मेंबर प्रोटेक्शन कंट्रोल मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी काबीना इंसानी हक़नि वारी वज़ारत जी सिफ़ारिश ते नेशनल कमीशन फॉर स्टेटस ऑफ वुमेन फंड क़ाइमु करण जी पिणु मंज़ूरी ॾेई छॾी आहे।